इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त हीट अप स्ट्रोक हेतिरो गर्मी जो दर्जे हरारत माना सॼी सिंध ऐं पूरे पाकिस्तान में ॿुधायो पियो वञे। पर उन में इहा शइ माना पूरे सिंध जे इंतिज़ामिया में हेल्थ डिपार्टमेंट में या जेको आहे अहिड़ो को माण्हू कोन्हे जेको इहो चई सघे त भई स्कूलनि में जेके मासूम ॿार अचनि पिया उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे मोकलूं ॾिनियूं वञनि। उस्ताद हाज़िर रहनि, असीं कोन था चऊं त उस्तादनि खे जेको आहे फौरी तौर ते बसि मोकलूं ॾियो ऐं वेकेशन शुरू करे छॾियो, वेकेशन मथां अचे पई। पर एतिरी शदीद माना जेको आहे गर्मी जी लहर आहे जंहिंमें इंसान खे नुक़सानु थिए पियो, तंहिंजे बावजूदि बि ॿारनि मासूमनि खे जंहिंजा इम्तिहान बि ख़तमु थी विया हलिया आहिनि ऐं पेपर बि मुलतवी थी चुका आहिनि, त प्राइमरी स्कूलनि खे बंदि न पियो कयो वञे त भई ठीकु आहे प्राइमरी स्कूलनि जे ॿारनि खे इतलाउ ॾिनो थो वञे त उहे जेके आहिनि हिनखे वेकेशन सम्झनि। वेकेशन छाजी थींदी आहे, गर्मियुनि जी थींदी आहे न, त हीअ छा पियो हले, गर्मियूं पियूं हलनि न, एक्स्ट्रा ऑर्डनरी गर्मी पई हले। त हीअ मुंहिंजी हिन वॉइस मैसेज जे ज़रिए जेको आहे हुकूमत जे उन्हनि अमलदारनि खे ऐं सिंध जे उन्हनि अमलदारनि खे जेके हिन शइ खे सम्झनि था, ख़ुदारा तव्हां उस्तादनि खे भले ड्यूटियुनि ते घुरायो, उहे सभु इन्हनि शयुनि खे बर्दाश्त करे सघनि था, पर मासूम ॿारनि ते रहम करियो। उहे वीचारा जेको आहिनि कहिड़े नमूने सां सुबुह जो उहे निकिरंदा हूंदा ऐं उहे एॾो वज़न जो थेलो खणी स्कूलनि में पहुचंदा हूंदा ऐं अहिड़ी हालति में जिते लाइटूं न हूंदियूं ऐं उते असां टे कलाक स्कूल में लाइट कोन्हे, उन जाइ ते उहे ॿार वीचारा मासूम वेठा आहिनि ऐं पाणी हुते प्रोवाइड कोन्हे, थधो पाणी कोन्हे जो ॿारनि खे असीं ॾेई सघूं। उनजे करे महिरबानी करे हिन टाइम ॿारनि खे जेको आहे मोकलुनि जो ऐलान कयो वञे। स्कूल भले तव्हीं जेको आहे पहिरीं जून खां बंदि करियो, पर ॿारनि जी मोकलुनि जो जेको आहे इंतिज़ामु कयो वञे त ॿारनि खे मोकलूं ॾिनियूं वञनि त बहितरु थींदो। मुंहिंजे हिन आवाज़ खे जेकॾहिं ॿिया दोस्त बि सम्झनि था त उनखे अॻिते पंहिंजे लफ़्ज़नि में जेकॾहिं उन खां मूंखां वधीक के लफ़्ज़ ॻाल्हाए सघनि, उखे सम्झाए करे त बाबा हिन टाइम जेका गर्मियुनि जूं मोकलूं आहिनि ऐं गर्मियूं हलनि पियूं त ॿारनि जा स्कूल त बंदि करियो, ॿारनि खे त घटि में घटि मोकल जो ऐलान करियो।